गुरु रूप साध संगत जियो, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जीअं त जपजी साहिब जी पावन बाणी जी वीचार कंदे अॼु लड़ीवार वीचार हलंदे जपजी साहिब जी 23वीं पौड़ी जी वीचार करणी आहे। सो अचो एकाग्रचित थी करे सम्झण जी कोशिश कयूं त साहिब 23वीं पौड़ी में कहिड़ी वीचार बख़्शिश करनि था। साहिब गुरु नानक देव महाराज फरमाइनि था, सालाही सालाह एती सुरत न पाइया। साहिब फरमाइनि था, चवनि था सालाही सालाह ऐं सिफ़त योग ऐं सिफ़तनि जे क़ाबिल परमात्मा तूं सिफ़तनि जे लाइक़ु आहे, असांखे बि सालाइणु घुरिजे। उनखे सालाए जेको सिफ़तनि जे लाइक़ु आहे, जेको सालाइण जे लाइक़ु आहे। उनखे पूज, उनखे नमस्कार कर जेको नमस्कार जे लाइक़ु आहे। सालाही सालाए एती सुरत न पाई आहे। तोखे परमात्मा ध्यानु करण सां पोइ बि तुंहिंजे अंदरि लीन थी सघिजे थो, पर तुंहिंजो अंत नथो पाए सघिजे। तुंहिंजे अंदरि समाइजी सघिजे थो, पर तुंहिंजो अंत नथो पाए सघिजे। अच्छा, समाइजी कीअं सघिजे थो? साहिब फरमाईंदा, जहिड़े तरीक़े सां नदी आहे ते वाह, जीअं नदियूं या वाह दरिया हलंदे हलंदे उनजो आख़िर अंत किथे वञी पहुचंदो आहे, पाणी किथे वञी पहुचंदो आहे? समुंड जे अंदरि। ईअं ई हे सॼा जेके जीव जंतु न तोखे सालाए करे तुंहिंजे अंदरि लीन थी वेंदा आहिनि। हे सॼा जेके शरीर रूपी दरिया हलनि था, जेके आत्माउनि रूपी दरिया हलनि था, वापसि तुंहिंजे अंदरि तूं हिकिड़ो समुंदरु आहीं, तुंहिंजे अंदरि लीन थी वेंदा आहिनि। तोखे सालाए सालाए तुंहिंजे गुणनि जे अंदरि लीन थी वेंदा आहिनि, पर तुंहिंजो अंत नथो पाए सघिजे। जीअं दरिया ऐं नदियूं परमात्मा तुंहिंजो अंत नथी पाए सघजनि, तुंहिंजे दरिया ऐं नदियूं समुंड जो अंत नथी पाए सघजनि, तीअं इंसानु तुंहिंजे अंदरि लीन थी वेंदो, तुंहिंजो अंत नथो पाए सघे। सालाही सालाए एती सुरत न पाई आहे, तुंहिंजे अंदरि लीन थी वेंदो। कहिड़े तरीक़े सां? जीअं नदी आहे ते वाह, पवे समुंड न ॼाणीए। जीअं समुंड जे अंदरि लीन थी वेंदियूं आहिनि, पोइ ख़बर न आहे पवंदी त समुंड जो पाणी कहिड़ो आहे, दरिया जो पाणी कहिड़ो आहे। त पाणी हिकु ॿई थी वेंदो तक़रीबन। नदी आहे ते वाह, पवे समुंड न ॼाणीए। समुंद सा सुल्तान गिरहा सेती मालधन। हाणे हिन पंक्ति खे थोरो भाव अर्थ निहारजो। साहिब फरमाईंदा, चवंदा समुंद शाह सुल्तान गिरहा सेती। गिरहा चइबो आहे पहाड़, सेती जेतिरो, मालधन। चवंदा समुंड शाह, शाह माना शाहूकार, वॾो, सुल्तान बि वॾो, समुंद्र वॾो, शाह वॾो, सुल्तान बि वॾो। केतिरो वॾो? पहाड़ जेतिरो वॾो। गिरहा सेती मालधन, एतिरो कोई खज़ानो कोई गॾु करे वेठे। कीड़ी तुल न होवनी जेतुस मनो न विसरे। चवनि था परमात्मा जे अगरि तूं उनजे हृदय में विसरी वए न, त उहो कीड़ी जे बराबरि बि न आहे। पर जे अगरि तुंहिंजे हृदय में आहे न, उहो समुंडनि खां ई वॾो आहे, उहो पहाड़नि खां ई वॾो आहे। भाव दुनिया में इंसानु केतिरो बि भले, जेकी जपजी साहिब जी 7वीं पौड़ी जे अंदरि चवंदा जे जुग चारे यार जा होड़ तो सुणी होए, नवां खंडा विच जाणी नाल चले सभु कोई। चङा नाव रखाए के तूं वॾो माल धन कठो करे वठो, वॾा हीरा जवाहरात, वॾे पहाड़ जंहिंजे अंदरो हीरा जवाहरात निकिरंदा आहिनि, उन्हनि पहाड़नि सॼा तुंहिंजे क़ाबू में हुजनि, समुंड तुंहिंजे क़ाबू में हुजनि, पर जे अगरि तुंहिंजे अंदरि हृदय में परमात्मा आहे न, तूं धन आहीं, तुंहिंजी इहा ताक़त धन आहे। पर जे अगरि परमात्मा तुंहिंजे हृदय में न आहे, तोखे तुंहिंजे अंदरि में कंहिंजो अहसासु न आहे, तुंहिंजे अंदरि में कंहिंजो रहम न आहे, तूं सच परमात्मा सचे गुणनि खे नथो वीचारे, तूं सची राह ते नथो हले न। कीड़ी तुल न होवनी, तो हिकु कीली जे मिसाल बि न आहे, पर कंहिंजे अॻियां जेतिस मनो न विसरे। जेके परमात्मा जो नाम ध्यानु करनि था, जेके उनमें लीन था थी वञनि नदियुनि वांगुरु, जीअं नदियूं समुंड में लीन थी वेंदियूं आहिनि, तीअं ई उन परमात्मा जे अंदरि लीन भाव, उनजा जेके नाम जपण वारा आहिनि, जेके भगत जन आहिनि, उन्हनि जे अॻियां हिकु कीड़े जी मिसाल बि न आहे, भले केतिरो बि भले ताक़त वारो छो न थी वञे। छो त साहिब 12वीं पौड़ी जे अंदरि ई भगतनि जी ॻाल्हि कंदा, चवंदा मन हक़ीक़त कहीं न जाए जेको कहे पिछे पछताए। पर 7वीं पौड़ी जे अंदरि उन जी ॻाल्हि ॿुधाईंदा, जेके मालधन गॾु करनि था, भले केतिरो बि नालो कमाए वठनि, मालधन गॾु करनि, पर 12वीं पौड़ी जे अंदरि जेकी अवस्था ॿुधाइनि था, उन्हनि जे अॻियां 7वीं पौड़ी वारी अवस्था वारनि जे, 12वीं पौड़ी जे अंदरि जेको ॿुधाइनि था, उन्हनि जे अॻियां 7वीं पौड़ी वारनि जी कोई बि वैल्यू न आहे। उहे हिकु चीटी जे मिसाल बि न आहिनि, हिकु कीली जे मिसाल बि न आहिनि। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।
है।